ब्लॉक 1 कोयले जी जेका खोटाई थिए पई पासे में डंपिंग जे एरिया जे पासे में ॻोठ आहे तिलवायो ऐं असां भील बिरादरी जा जेके घर आहिनि उते मौजूदु आहियूं। ही समूरा जेके घर आहिनि उहे हिन मिटी जे हेठि अची विया आहिनि। औरतूं मर्द ऐं ॿारड़ा जेके आहिनि उहे दाऊं कनि पिया ऐं मथे तव्हां ॾिसंदव त तव्हां सॼी जेका डंपिंग एरिया आहे ही जेका से डोज़र आहिनि उहा मिटी उछलाइनि पिया ऐं आस्ते आस्ते जेका मिटी आहे उन डंपिंग जेका एरिया आहे उहा ॻोठाइण चवंदा फेंस खां बि ॿाहिरि उछलाई पई वञे। ही पासे में जेका 2 नवां ठहियल जेके चौरा तव्हांखे नज़र अचनि पिया ही अधु हेठि अची विया आहिनि, अधु जेका से उन मिटी हेठि आहिनि। त ही चवंदा अलाए असांजा तक़रीबन 4 खां 5 जेके घर आहिनि उहे ठहियल हिन मिटी हेठि अची विया आहिनि। साम्हूं डंपर लहे पियो, तव्हां ॾिसंदव त जेका डंपिंग थींदी आहे मिटी ऐं ॿियो साम्हूं डंपर आहे उहा अच्छा हिकिड़ो त लेवलिंग कई पई वञे, ॿिया जेका डंपर आहिनि उहे मिटी उछलाइनि पिया। त समूरी जेका मिटी आहे डंपिंग एरिया खां ॿाहिरि हिननि ॻोठाणा आहिनि हिननि जे घरनि ताईं अची विया आहिनि। त दाऊं कनि पिया, शिकायतूं कनि पिया त असांजी केरु ॿुधण वारो कोन्हे। कंपनियूं जेका धमकियूं ॾियनि थियूं त असां तव्हां ते केस दाख़िल कंदासीं, तव्हां ते हितां लॾे वञो हलिया। पर ही दाऊं बि कनि पिया त असांजी केरु दाऊं ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। सिंध हुकूमत नथी ॿुधे, ज़िले इंतिज़ामिया का असांजी रड़ नथी ॿुधे। कंपनियुनि वारा ॾींहों ॾींहुं जेका असां सां वधीक ज़्यादतियूं कनि पिया। ही चवनि पिया त कोयलो निकिरे खणी मुल्क तरक़ी करे, पर असांखे जेका से बुनियादी जेके हक़ आहिनि, असांजा जेके बुनियादी जेके मसइला आहिनि उहे हल करे असांखे केॾां शिफ्ट कयो वञे त गरीबनि सां पैसा कोन था ॾियनि, असांखे पूरनि पिया। असांजो माल इहो पूरजे पियो, इहो छोकिरो नंढड़ो हींअर पूरणो इहो कढी आयासीं। ज़ुल्म आहे असां सां ज़ुल्म। हाणे पैसा असांजा करनि असीं लॾी वञूं, केॾां वञूं? ग़रीब माण्हू हाणे असांजो केरु ॿुधे कोन थो ग़रीबनि जी। हा हक़ ॾियो असांजो, असां सां नाहक न करियो, ज़ुल्म था करनि। इहो ही ॻोठाणा आहिनि एहतजाज कनि पिया, रड़ियूं बि कनि पिया त असांखे जीअण जो हक़ ॾियो, असांखे सहूलियतूं ॾियो, बुनियादी सहूलियतूं ॾियो। कंपनियुनि जूं ज़्यादतियूं आहिनि, ज़ुल्म आहिनि, उन खां बचायो। बैग ते जेका से डंपिंग थिए पई, मिटी उछलाई पई वञे ऐं ही जेके घर आहिनि उहो डंपिंग एरिया जे हेठि पिया अचनि ऐं हिन पासे जे ॾिसंदो त चोतरफ़ ही सॼी मिटी अची चुकी आहे। ही चवनि पिया त साइनू सिंध ऐं शेंघाई कंपनी जेका आहे उन्हनि जा जेके ऑफिसर आहिनि, जेके ज़िम्मेवार अमलदार आहिनि, उहो असांजी दांह ॿुधण जे बदिरां उहे असांखे धमकियूं ॾियनि था। असांखे असां ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करण जो जेका धमकियूं ॾियनि था, असांखे सीपेक जो ख़ौफ़ ॾिनो पियो वञे। ही चवनि पिया ही मुल्क असांजो आहे, असां हिन मुल्क जा रहवासी आहियूं, हिन कोयले जी तरक़ी जे कोयले कढण जा मुखालफ़ त न आहियूं, पर ख़ुदारा जंहिं ज़मीन ते असीं वेठा आहियूं, जिते असां सदियुनि खां हिते वेठल आहियूं, असांजा बच्चा, असांजा अबा, असांजा ॾाॾा उहे हिन ज़मीन में दफ़न थियल आहिनि। उन ज़मीन खां घटि में घटि असांखे दरबदर करण जे लाइ का मुतबादल त ॾिनी वञे। असां हिन मुल्क जा रहवासी आहियूं, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि, ही मुतालबो कनि पिया। उहो बि अचनि, असां सां थींदड़ ज़्यादतियूं ॾिसनि, असां केॾो हिकिड़े जेका कलूर आहे उहा हली रहियो आहे।